टंडो जान मोहम्मद वफ़ाक़ी इदारे जे मुहतसिब आला रीजनल ऑफिसर मीरपुर ख़ास जिन जी हुकूमत टाउन कमेटी टंडो जान मोहम्मद में खुली कचहरी कोठाई वई, जंहिंमें मुहतसिब आला रीजनल ऑफिस मीरपुर ख़ास ऑफिस में आयल वफ़ाक़ी मेहमान मोहम्मद आरिफ चौधरी के वफ़ाक़ी इदारनि बाबति माण्हुनि शिकायत कई। इन मौक़े ते साबिक़ डिघड़ी नाज़िम हाजी काज़ी फैज़ुल्ला सांद, वाइस चेयरमैन शहज़ाद हुसैन आरई, साबिक़ नाज़िम मीर ज़फ़रुल्लाह टालपुर, सियासी समाजी साबिक़ चेयरमैन काज़ी रहीम बख्श सांद शहर ऐं ॿियनि जे मुअज़्ज़िज़िन वॾे अंग शिरकत कई, जंहिंमें डिघड़ी एक्सीएन SDO जुडो SHO टंडो जान मोहम्मद ऐं नादरा जा बि ऑफिसर मौजूदु हुआ। माण्हू वापडा जा बिल ऐं दरख़्वास्त पिणु जमा कराए ख़िलाफ़ दरख़्वास्त, जंहिंमें वापडा वारनि जे ख़िलाफ़ तक़रीब शहर जे हर नंढे वॾे शहरी वापडा जे ख़िलाफ़ मुअज़्ज़िज़िन पारां शिकायतूं कयूं। ऑफिसरनि पारां यकीन ॾियारण खां पोइ खुली कचहरी जे इख़्तिताम ते टाउन कमेटी जे पार्क में हिकु बूटो पिणु लॻायो वियो। आख़िर में आयल महिमाननि जे लाइ रिफ्रेशमेंट जो पिणु एहतमाम कयो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।